ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। अॼु मां तव्हांखे हिकु बचपन जी कहाणी थो ॿुधायां जेका असांखे स्कूल में सेखारींदा हुआ। कहाणी आहे हिकु होशियारु कांउ ऐं पाणीअ जो घड़ो। हिकु दफ़े हिकिड़े गांव में कांउ उॾामे थो। उनखे ॾाढी तिखी प्यास लॻी हुई, पर उनखे परे परे ताईं किथे नदी या तलाउ ॾिसणु नथो अचे। थोरो उॾामण खां पोइ उनखे खेतीअ जे हिकिड़े कुंड ते हिकु पाणीअ जो घड़ो ॾिसण थो अचे। जाम ख़ुशि थो थी वञे, पर जीअं ई घड़े जे वेझो पहुचे थो, घड़े जे मथां वेहे थो त ॾिसे थो कि पाणी ॾाढो घटि आहे ऐं उनजी चुंहिंब उते न पहुची सघंदी ऐं हू पाणी नथो पी सघे। थोरो निराश थो थी वञे, पर हिमत नथो हारे। थोरो वीचार करे थो त उनखे ॾिसे थो त उनखे आसे पासे में नंढा नंढा पथर ॾिसण था अचनि। उनखे ख़्यालु अचे थो मां कुझु त करे इहो पाणी पी सघां थो। हू नंढा नंढा पथर पंहिंजे चुंहिंब सां खणी हुन घड़े में विझंदो थो वञे। जाम पथर विझण खां पोइ पाणी मथे ईंदो थो वञे ऐं लॻभॻि अधु कलाक जी महिनत खां पोइ पाणी एतिरो मथे अची थो वञे जो हू पाणी पी थो सघे। हू पाणी पी करे फुर करे ख़ुशीअ सां उॾामी थो वञे। त हिन कहाणी मां असांखे इहा सिख्या मिले थी त जॾहिं बि काई मुश्किलात असांजी ज़िंदगी में अचे, काई तकलीफ़ अचे, त घबराइणो न आहे। सोच वीचार करे थधे दिमाग़ सां वीचार करिणो आहे कि हिन जो समाधान कीअं निकिरंदो, ऐं पंहिंजे होशियारीअ सां तव्हांखे साईंअ जे मदद सां पक ई पक समाधान मिली वेंदो। अहिड़ी काई मुश्किल ॻाल्हि आहे ई कोन हिन दुनिया में जंहिंजो समाधान न हुजे। चओ ओम साईं राम।